अदबी इल्मी लेखक असांजा दोस्त सहाफ़ी बिरादरी अॼु जेको असां मेहरान टीवी पारां निभाईंदे सिंध सां तालीम जे हवाले सां जेको हफ़्तो मल्हायो आहे असीं सॼी सिंध उन्हनि जी थोराइती आहे ऐं असीं गुज़ारिश था कयूं समाज जे हर तबिके खे उन में उस्ताद हुजनि शागिर्द हुजनि सियासतदान हुजनि गवर्नमेंट में वेठल माण्हू हुजनि थोरी अपोजिशन जा लीडर्स हुजनि उहे समूरा जेसिताईं गॾिजी तालीम जहिड़े नाज़ुक मसइले खे हथ में न खणंदा तेसिताईं इहे उन्हनि में सुधारा कोन ईंदा। ही शयूं जेके तालीम जे हवाले सां मल्हाइण जो ऐलान कयो आहे ऐं हफ़्ता तालीम मल्हाइण ते ख़िराज तहसीन पेश करियां थो। दोस्तो हुन सां गॾोगॾु उन्हनि जे नुमाइंदनि किरदो अदीबो दानशवरो उस्तादो सियासतदानो साहबी दोस्तो अॼोको ही ॾींहुं अॼोको हफ़्तो जेका मेहरान टीवी मल्हाए पई उहो कयूं था जो उन्हनि हिकिड़े वॾे इशूअ ते तालीम जे इशूअ ते हफ़्तो मल्हायो आहे जेसिताईं त हिन सिंध धरतीअ जे अंदरि तालीम न थींदी ऐं तालीम में मुकमल जेको आहे यानी वधारो ऐं असांजा दोस्त असलम असां सभ खां पहिरियां आहियूं मेहरान जा शुक्रगुज़ार आहियूं जॾहिं अहिड़ो इशू पियो आहे तालीम लिहाज़ सां मां ईअं चवंदुमि ज़रूरी असां तव्हां सभिनी खे इहा ज़रूरु सोचणो पवंदो त पंहिंजी औलाद खे पंहिंजे बचनि खे तालीम ॾियूं जे तालीम ॾेई करे हिन मुआशिरे में सुठो इंसान बणाइणो आहे उहा तालीम इलाही ज़रूरी आहे। मां तव्हां मेहरान टीवी वारनि जो निहायत ई शुक्रगुज़ार आहियां जिन हीअ तालीम जे हवाले सां हीअ रैली कढी आहे ऐं इंसान दोस्त बचाइण लाइ उनजो मुदाफ़िती निज़ामी कारफ़रमामो आहे। अहिड़े नमूने ई तालीम जेको आहे उते असांजे हिन सोशल इवेंट्स खां असांखे बचाए सघे तालीम उहो ज़रियो आहे ऐं अहिड़े